अॼु वालिदैन जी अज़ीम कुर्बानियुनि खे ख़िराज तहसीन पेश करण जो ॾींहुं आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे। ॿारनि जी रहनुमाई करण ऐं उन्हनि खे बहितर मुस्तक़बिल फ़राहम करण में वालिदैन जो किरदारु तमामु घणो अहम आहे। वालिदैन जी मोहबत ऐं कुर्बानियूं ॿारनि जी ख़ुशगवार ज़िंदगियुनि जे बुनियाद रखनि थियूं। वालिदैन पंहिंजे ॿारनि जे बहितर मुस्तक़बिल लाइ पंहिंजूं ख़्वाहिशूं ऐं ज़रूरतूं क़ुर्बान करे छॾींदा आहिनि। हिन भेरे गॾियल क़ौमुनि जो उनवान वालिदैन जी मदद करणु आहे। वालिदैन खे ॿारनि जी परवरिश लाइ वसीला फ़राहम करण जी ज़रूरत आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध हुकूमत सभिनी वालिदैन जी मदद करण लाइ पुरज़म आहे त जीअं उहे पंहिंजनि ॿारनि जी बहितर परवरिश करे सघनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वालिदैन जे आलमी ॾींहं ते पैगाम जारी कंदे चयो आहे त अॼु वालिदैन जी अज़ीम कुर्बानियुनि खे ख़िराज तहसीन पेश करण जो ॾींहुं आहे। ॿारनि जी रहनुमाई करण ऐं उन्हनि खे बहितर मुस्तक़बिल फ़राहम करण में वालिदैन जो किरदारु तमामु घणो अहम आहे। एक भेरो ॿीहर असां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। अॼु वालिदैन जी अज़ीम कुर्बानियुनि खे ख़िराज तहसीन पेश करण जो ॾींहुं आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त ॿारनि जी रहनुमाई करण ऐं उन्हनि खे बहितर मुस्तक़बिल फ़राहम करण में वालिदैन जो किरदारु तमामु घणो अहम आहे। वालिदैन जी मोहबत ऐं कुर्बानियूं ॿारनि जी ख़ुशगवार ज़िंदगियुनि जी बुनियाद रखनि थियूं। वालिदैन पंहिंजनि ॿारनि जी बहितर मुस्तक़बिल लाइ पंहिंजूं ख़्वाहिशूं ऐं ज़रूरतूं क़ुर्बान करे छॾींदा आहिनि। हिन भेरे गॾियल क़ौमुनि जो उनवान वालिदैन जी मदद करणु आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त वालिदैन खे ॿारनि जी परवरिश लाइ वसीला फ़राहम करण जी ज़रूरत आहे। सिंध हुकूमत सभिनी वालिदैन जी मदद करण लाइ पुरज़म आहे त जीअं उहे पंहिंजनि ॿारनि जी बहितर परवरिश करे सघनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो वालिदैन जे आलमी ॾींहं जे हवाले सां पैगाम।